साह में आ सिंध ऐं साह असांजी सिंधड़ी पुटसी तुंहिंजा तूं आहीं माउ असांजी सिंधड़ी वाइदो आॾो ख़ुदा जे था कयूं तोसां असां तुंहिंजी सिंधड़ी रहंदी पे क़ौमी ज़बान। मुंहिंजा हिन कराचीअ जे विच ते ॻोठ चखरा ॻोठ जा बहादुर दोस्तो, मुंहिंजी बहादुर भेण दी शीर खोकर सिंधु देश मुक़दरा साईं जी एम से दरेबरा। दोस्तो अॼु हिन हिकु तारीख़ी ॻोठ में असां आया आहियूं। कराची जे अंदरि ॻोठनि जी जेका तारीख़ आहे उन में मां खे ॿुधाईंदो हलां त हिकु चखरा ॻोठ, ॿियो असांजो हाजी मुरीद बिक ॻोठ, जेके दहशत गर्दनि जे विच ते मुड़सा मुड़सी उन्हनि सां मुक़ाबिलो करे वेठा आहिनि, उन्हनि जे अखियुनि में अखियूं हणी उन्हनि खे ॿुधाइनि था त कराची असांजी तव्हांजे पीउ जी जागीर न आहे। असांजो ॻोठ हाजी मुरीद बिक दोस्तनि ॾिठो त हिकिड़े पासे लालू खेता, हिकिड़े पासे गोली मारा, हिकिड़े पासे नाज़माबाद आहे। इन ई तरह तव्हां बि त दहशत गर्दनि जे विच में मुड़सा मुड़सी रहिया पिया आहियो। अॼु उन्हनि दोस्तनि खे जेके दोस्त चवनि था त असां त मुक़ाबला करे करे इन पोज़ीशन में आहियूं जो उन्हनि जी हिम्मत ई जुरत ई न आहे असांजे ॻोठ ॾिसण जी, पर हिते जी सूरताल कुझु साईं जी एम सईद असां वेठा हुआसीं त हिकिड़ो हमरा आयो त साईं धारिया जेके आहिनि हे सिंध में अचनि था उहो कीअं चई बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो, असां ॿाहिरि में रहंदा आहियूं, माल हूंदो आहे, वाड़ हूंदी आहे, बकरियुनि जी वाड़ हूंदी आहे। पोइ हिकिड़े हमरा चयो यार तुम्हारी जेको सो बकरियुनि जी वाड़ में कल्ह मूं भगड़ जा पेर ठाहे, चई यार मुंहिंजो कुतो भाड़ीअ न त हिन भगड़ खे ताक़त हुजे आहे जो हुते अचे। तंहिं करे असांखे अफ़सोस ॾुख इहो थिए थो त असांजा पंहिंजा धारियुनि सां मिली करे असांजे इन्हनि पंहिंजे दोस्तनि जे ख़िलाफ़ साज़िशूं कनि था, पर पोइ बि हिननि दोस्तनि खे जस आहे, हिमत आहे। मां असां जॾहिं बि वाक़िया थिया आहिनि 2011 हुजे, उन खां अॻु में लिसानी हुजे, असां दोस्तनि सां बांह ॿेली वेठा आहियूं ऐं GSN क़ौमी माल जा कारकुन मरकज़ी क़यादत खां वठी सभु तव्हां सां गॾु आहिनि। अॼु असांजे हिते